अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम तो सारियो त हूंदो। मां आहियां अवां जो पंहिंजो ख़ादिम हुसैन जरवार। शाइर फराज जरवार जी गज़ल जो बंदि आहे त सहन में तूं सुती पईयां चिताए चंड तो तोखे। सहन में तूं सुती पईयां चिताए चंड तो तोखे, नज़र जी पई न तूं छोरी लिकी कमरे में सुम्हंदी कर। जेके असांजे दिलनि में रहंदा आहिनि उन्हनि खे असां कॾहिं बि विसारे नथा सघूं, विसारणु असांजे वस में नाहे हूंदो। पर यार असांखे कॾहिं कॾहिं त उन्हनि बि विसारियो हूंदो जेके असां खां मुंहुं मोड़े विया आहिनि, असांखे विछोड़नि जा वढ ॾेई विया आहिनि, पर सुखिया साईं उहे बि कोन हूंदा। उन्हनि जे अंदर में बि त असांजी साराई हूंदी। शहर कड़े गंवर मूंखां इम्तियाज़ अली भट्टी अयूब खोसे जूं सिटूं मोकिलियूं आहिनि। डिघा वार खोले ईअं थी खिली ज़माने के पत्थर कयो थी छॾी। डिघा वार खोले ईअं थी खिली ज़माने के पत्थर कयो थी छॾी, सितारनि जूं नज़रूं थियूं तोते खुटनि, सदियनि जे अखियुनि जियो थी सुरमो लॻी। महिरबानी अदा इम्तियाज़ अली भट्टी साहिब। उन सां गॾु असांखे यादि कयो आहे शहर मटियारी खां महबूब अली कोलाजी, शहर कराची होटल खां आदिल खान, शहर मीराबाद खां फ़कीर मोला बख्श, प्यारे लुन मां अकबर मरी, मीरपुर ख़ास मां असांजे प्रोग्राम में शामिल थियो आहे मीर मोहम्मद लाखो। सभिनी प्यारनि जूं महिरबानियूं। इंसान त रुॻो मोहबत ऐं इज़त जो बुखियो हूंदो आहे साईं। पैसो त अचणी वञणी शइ हूंदी आहे, मोहबत ऐं प्यार ई हूंदो आहे जेको इंसान जी दिलि में घर कंदो आहे। प्यारी त दिलियूं जोड़ींदो आहे, अखियुनि में इंतज़ार जा पल अखियुनि खे ई ख़बर हूंदी आहे। सिंधी जे सुहिणे शाइर सईद मेमण जूं सिटूं आहिनि। तुंहिंजे पेरनि खां वतियूं पए जिन चुमियूं, तुंहिंजे पेरनि खां वतियूं पए जिन चुमियूं, से पया तोखे सॾनि रस्ता उते, पर जिते मूं ज़िंदगी खे नचंदे ॾिठी, अॼु रुॻो चुरंदे ॾिठमि पाछा उते। साईं मुंहिंजा अवां महिरबाननि जूं महिरबानियूं जो असांजे इन प्रोग्राम खे ॿुधंदा आहियो। यादूं जेके अंदरि में जॾहिं खाट हणंदियूं आहिनि त माण्हू विञाइजी वेंदो आहे, माण्हू गुम थी वेंदो आहे, के माण्हू त रुॻो यादुनि जे सहारे जीअनि था। जेकॾहिं उन्हनि जी दिलनि मां यादूं ख़तमु कयूं वञनि त उहे खोखला थी वेंदा। असांजे प्यारे दोस्त जावेद जबार जो हिकिड़ो सानेट अव्हां जे नाम करियूं था। वॾफ जे फसल मां सिराड़ो करे चयो तो अमां पई सॼे ॻोठ मां। वॾफ जे फसल मां सिराड़ो करे चयो तो अमां पई सॼे ॻोठ मां, नंढे हूंदे ईंदे वॾे ॻोठ मां भॻासीं ॿई पाण झोलियूं भरे, पिपर जे वणनि ॾांहुं पखी पए वरिया। पिपर जे वणनि ॾांहुं पखी पए वरिया, कचे कोट ते मोर ॿोलियो पए, तलाव में अलाए छा मूं ॻोल्हियो पए, झले ॿांहुं चयो तो न तिरकी चरिया। अवां बि असांजे इन प्रोग्राम में तो सारियो त हूंदो में शामिल थी सघो था। प्रोग्राम में शामिल थियण लाइ कमेंट में लिखो पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, का शाइरी, को डायरीअ जो वर्क या को ख़त। कमेंट में पहुतल अवां जूं शयूं ईंदड़ प्रोग्राम में शामिल कयूं वेंदियूं। शाल जिते बुझो ख़ुशि जो मिलंदासीं वरी ईंदड़ आचर ते साॻे प्रोग्राम में नए कंहिं मौज़ूअ सां। फ़कीर मोहम्मद ढोल जे हिकिड़े गज़ल जो हिकिड़ो बंदि आहे, हयातीअ खां परे हो पंधु पंहिंजो ई घणो, हयातीअ खां परे हो पंधु पंहिंजो ई घणो सोहणा, सजण जी सारद रस्ते अलाए की वरायो हो।